पंहिंजा पैसा ॾे, छो जो लैला जो टाइम कीमती आहे। लैला साहिबा थधी थी, पैसा खोड़, तोखे कीमत मिलदी, पर कुछ खाई पी पवंजां, छो त हलार खान आयल मेहमान जी इज़त रखंदो आहे। आयल मेहमान के भुखियो न आए छॾींदो। लैला कंहिंजो एहसान नाहे खणंदी, छो जो लैला जा पंहिंजा असूल आहिनि ऐं मां पंहिंजे असूलनि जी गुलाम आहियां। वाकई ज़िद्दी आहीं, बहादुर छोकिरी थी लगे तो के गैरतमंद जी थी आहीं। मां तो बहादुर छोकिरी सां दोस्ती हथ वधाइण चाहियां थो। लैला दोस्ती उन सां रखंदी आहे जेको लैला वांगुरु बहादुर ऐं ज़िद्दी हुजे। जेकॾहिं तूं ज़िद्दी आहीं न, घटि मां बि न आहियां। जेकॾहिं तूं बहादुर आहीं त ॿिए जी गुलामी छो थी करीं? हुन में मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु आहे ऐं उन मक़सद में मां कामयाबु ज़रूरु थींदसि ऐं पोइ मां हुकुम हलाईंदसि। मूंखे गुस्ताख़ माण्हू पसंदि न आहे, हिन चकर ईअं पैसा ॾिना अथई। गौर सां ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ। मूं हमेशह बहादुरनि जो क़दुरु कयो आहे, ॾिसण सां ई पसंदि आई, बाक़ी बहादुर ऐं ज़िद्दी हुई।